मुसलसल मीज़ाइल ऐं ड्रोन हमलनि सां पैदा थींदड़ मुआशी दॿाउ छा ईरान, आमरीका ऐं इसराईल खे डिघी जंग में फासाए छॾियो आहे? ईरान हुकूमत हमेशह इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त ईरान हिन जंग खे डिघो करण लाइ तयारु आहे ऐं हिन पैगाम सां हू मज़ामत ऐं डिघी जंग लाइ तयारीअ जो तासुरु ॾियण जी कोशिश करे रहिया आहिनि। सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सेक्रेटरी अली लारिजानी 2 मार्च ते ऐलान कयो त ईरान डिघी जंग जी तयारी करे रहियो आहे। हुन चयो, ईरान अमरीका जे उबतड़ पाण खे हिकु डिघी जंग लाइ तयारु करे चुको आहे। हुन ॻाल्हियुनि जे इम्कान खे बि रद्द करे छॾियो आहे। ईरानी हुकुमराननि इहो बि चयो आहे त जारियत जे ख़िलाफ़ ईरान जो रद्द अमल कंहिं ख़ासि वक़्त ताईं महदूद न हूंदो, जंहिं मां ज़ाहिर थिए थो त तकरार महीननि या उन खां वधीक अरसे ताईं जारी रही सघे थो। 8 मार्च ते पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालीबाफ चयो त असां जंग बंदी नथा चाहियूं। ईरान इसराईल सां वजूदी जंग में मसरूफ़ आहे। वज़ारत दिफ़ा जे तर्जुमान ब्रिगेडियर जनरल रज़ा तलाईनक पिणु चयो त ईरान दुश्मन जी उमीद खां केतिरा भेरा वधीक जारियाना दिफ़ा जारी रखी सघे थो। हुन वधीक चयो त ईरान ॼाणी करे पंहिंजनि हथियारनि जो इस्तेमालु मरहलेवार कयो आहे। मतिलब त सभई सलाहियतूं हिकु ई वक़्तु इस्तेमालु करण बदिरां कुझु वधीक जदीद सलाहियतूं ईंदड़ मरहलनि लाइ बचाए रखियूं आहिनि। हिन जंग में ईरान जी हिकमत अमली छा आहे? उन मुताबिक़ माहिरनि जो चवणु आहे त ईरान जो तरीक़ो नुक़सान रसाइण वारी हिकमत अमलीअ ते ॿधलु आहे, जंहिंमें ईरानी फ़ौजूं इसराईल जे हदफ़नि ऐं इलाक़े में अमरीकी फ़ौजी मफ़ादनि ते मीज़ाइलनि ऐं ड्रोन जूं लॻातार लहरूं फायर करण आहिनि। सवाल इहो आहे त हमला केतिरनि मक़सदनि खे पूरो कनि था। इहे ईंदड़ मीज़ाइलनि खे रोकण लाइ अमरीका ऐं इसराईल जे एयर डिफेंस सिस्टम खे बहाल थियण ते मजबूर कनि था। पेट्रियोट मिज़ाइल सिस्टम ऐं थधि जहिड़ा निज़ाम टेक्नोलॉजी तौरु तमामु जदीद आहिनि, पर इहे तमामु महांगा ऐं तादाद में महदूद आहिनि ऐं केतिरनि ई हालतुनि में हर रोकथाम इंट्रासेप्ट जी क़ीमत तबाह थींदड़ मीज़ाइल या ड्रोन जी क़ीमत खां घणी वधीक हूंदी आहे। ॿियो इहो त मुसलसल हमला मुल्कनि जे इंट्रासेप्ट मिज़ाइल जे ज़ख़ीरनि, लॉजिस्टिक नेटवर्क ऐं फ़ौजी तयारीअ ते दॿाउ विझी सघनि था। दी वाशिंगटन पोस्ट जे मुताबिक़ जंग में शामिल अमरीकी फ़ौजियुनि सिर्फ़ ऑपरेशन जे पहिरें हफ़्ते में ई तेज़ रफ़्तारीअ सां सही निशाने वारा हथियार ऐं एयर डिफेंस मिज़ाइल इस्तेमालु कया, पर माहिरनि जो चवणु आहे त हथियारनि जे अहिड़े वॾे इस्तेमाल सां सप्लाई चेन में अहम कमज़ोरियूं बि ज़ाहिर थी रहियूं आहिनि। ईरानी अमलदारनि जो चवणु आहे त संदन हथियार जा ज़ख़ीरा वधीक मज़बूत ऐं मुस्तहकम आहिनि। संदन हथियारबंद फ़ौजूं मौजूदा रफ़्तार सां घटि में घटि 6 महीना सख़्त जंग जारी रखी सघनि थियूं। केतिरनि ई कमांडरनि इहो बि चयो आहे त मीज़ाइलनि जी तयारी मुकमल तौरु मुल्क अंदरि ई कई वेंदी आहे ऐं केतिरनि ई पैदावार वारनि हंधनि ऐं वॾनि ज़ख़ीरनि जे करे ईरान वटि डिघे अरसे ताईं हमला जारी रखण जी सलाहियत मौजूदु आहे। ईरानी हमलनि सां इहो लॻे थो त वक़्त सां गॾु ईरान पखेड़ करे रहियो आहे, जीअं मुख़ालिफ़ धुर खे मुसलसल दिफ़ा करणो पवे, बजाए उन जे त हिकु ई ओचिते ऐं फ़ैसिलाइते हमले जी वॾी लहर खे मुंहुं ॾियणो पवे। इहा हिकमत अमली उन वॾे नज़रिए जी अकासी करे थी जेको ईरान केतिरनि ई ॾहाकनि दौरान वॾियुनि ताक़तुनि जी फ़ौजी बरतरीअ जो मुक़ाबिलो करण लाइ तयारु कयो आहे। 1980 वारे ॾहाके में ईरान इराक़ जंग खां पोइ ईरान एसिमेट्रिक वारफेयर जी हिकमत अमलीअ ते वॾे पैमाने ते सीड़पकारी कई। हिन तरीक़ेकार में अहिड़नि वसीलनि ते ध्यानु ॾिनो वियो जेके रिवायती जंगी मैदान में बरतरी न हुजण बावजूद बि वधीक ताक़तवर फ़ौजुनि खे चैलेंज करे सघनि। हिन हिकमत अमलीअ जो मक़सदु ज़रूरी नाहे त मज़बूत दुश्मन खे मुकमल तौरु शिकस्त ॾिनी वञे, पर मक़सदु इहो आहे त कंहिं बि फ़ौजी तकरार खे महांगो, डिघो ऐं इम्कान खां वधीक हिन जंग सां मुमकिन मुआशी असर छा थी सघनि था। डिघे अरसे ताईं हलंदड़ जंग ईरान जे अंदरि ऐं आलमी सतह ते ज़ाहिरी मुआशी असर विझी सघे थी। इलाक़े में तवानाई जी फ़राहमीअ में वॾे पैमाने ते ख़लल, आलमी सारिफ़नि ऐं कारोबार लाइ क़ीमतुनि में वाध जो ख़तरो पैदा थी सघे थो। आम हालतुनि में दुनिया जे लॻभॻि 5 हिसे जे बराबरि तेल जी मुंतक़िलीअ जो स्टेट ऑफ हर्मज़ मां गुज़र थिए थो, पर जंग शुरू थियण जे 2 हफ़्तनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूद
हिन तंग सामूंडी लंघ में अचु वञु मुकमल मुअतल थी चुकी आहे। जंग शुरू थियण खां पोइ सिक्योरिटी ख़दशनि ऐं हवाई हदुनि जी बंदिश सबबि इलाइक़े में वापारी रस्ता बि मुतासिर थिया आहिनि। ईरान जे अंदरि बि मईशत दबाव हेठि अची वई आहे। केतिरनि सालनि खां जारी बैनुल अक़वामी पाबंदियुनि सबबि कमज़ोर थी वियल मईशत ते हाणे फ़ौजी ख़र्चनि में वाधि, करंसीअ जी बेइस्तेकामी ऐं जंग दौरान वापार ऐं ख़िदमतुनि में रुकावट जे करे वधीक दबाव पइजी रहियो आहे। माहिरनि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं जंग मुसलसल जारी रही त उन सां मईशत में सख़्त घटिताई ऐं मुल्क अंदरि बेचैनी पैदा थी सघे थी, जेका मुल्क जे इस्तेहकाम लाइ ख़तरो बणिजी वेंदी। ईरानी अमलदारनि जंग दौरान दिफ़ा ऐं मुतहरिक थियण में शहरनि जी शिरकत खे क़ौमी ज़िम्मेवारी तौरु पेश करे रहिया आहिनि ऐं साॻिए ई वक़्तु मुल्क अंदरि अवामी हिमायत बरक़रार रखण जी कोशिश बि करे रही आहे। जंग सबबि कहिड़ा सियासी ख़तरा पैदा थी सघनि था? जीअं जीअं जंग डिघे अरसे ताईं जारी रहंदी, तीअं ई सभिनी धुरियुनि लाइ सियासी ख़तरा बि वधंदा वेंदा। इलाइक़े जा मुल्क, ख़ासि तौर ते विच ओभर वारा मुल्क, जिते ईरान जो चवणु आहे त हू जारियाना असासनि ऐं फ़ौजी अॾनि खे निशानो बणाए रहियो आहे। ईरान जो चवणु आहे त हू अमरीका जे फ़ौजी अॾनि खे निशानो बणाए रहियो आहे। वसी जंग ऐं मुआशी बदहालीअ जे इम्कान ते ॻणती ज़ाहिर करे चुका आहिनि ऐं कुझु मुल्कनि सिफ़ारती कोशिशुनि खे ॿीहर शुरू करण जो मुतालबो पिणु कयो आहे। साॻिए ई वक़्तु मुसलसल हलंदड़ जंग इलाइक़े में इतिहाद ऐं लाॻापनि जी तरतीब खे बि तब्दील करे सघे थी ऐं पाड़ेसरी मुल्कनि खे ईरान जे मुख़ालिफ़ धुर में शामिल थियण जा बि इम्कान नज़र अची रहिया आहिनि। ईरान लाइ जंग जारी रखण जो मतिलबु आहे त फ़ौजी हिकमत अमली, मुआशी बर्दाश्त ऐं मुल्क जे अंदरूनी इस्तेहकाम जे विच में तवाज़ुन बरक़रार रखियो वञे। उन जे उबतड़ अमरीका ऐं इसराईल लाइ चैलेंज इहो थी सघे थो त हू फ़ौजी कार्रवाइयूं जारी रखंदे गॾोगॾु हिन डिघी जंग में आलमी मईशत, सियासी ऐं हिकमत अमली ख़र्चनि खे बहितर नमूने संभाले सघनि। अगरि ही जंग डिघी थी वञे थी त इलाइक़े जा इतिहाद बदिलजी सघनि था, मुल्क जा लाॻापा ख़राब थी सघनि था। उन सां गॾु सभिनी धुरनि ते सियासी दबाव बि वधी सघे थो।